बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, माया हाकिम अली नारे जो साथियों अॼु जंहिं मौज़ूअ ते डिस्कस कंदासीं उहा आहे साइलेंट लेटर्स इन वर्ड्स, यानी अंग्रेज़ी लफ़्ज़नि में ख़ामोश अखर। दोस्तों, तव्हां गौर कयो हूंदो जॾहिं असां वर्ड नॉलेज पढ़ंदा आहियूं त उनखे नॉलेज पढ़ंदा आहियूं जॾहिं त उनजी स्पेलिंग जेका आहे उन में KNOWLEDGE। तव्हां नोट कयो हूंदो त उन में शुरू में के अखर अचे थो पियो, उन खां पोइ एन मौजूदु आहे। यानी के वर्ड जी स्पेलिंग में त मौजूदु आहे पर उनजो उचार नथो ठहे पियो, उनखे असां किनालेज न पढ़ंदा आहियूं बल्कि नॉलेज पढ़ंदा आहियूं। साॻी तरह सां वर्ड आहे राइट, जंहिंमें WRITE स्पेलिंग, यानी स्पेलिंग में WR खां पहिरियों मौजूदु आहे पर उन W जो आवाज़ उचारण में असां नथा पढ़ूं पिया, छो त उनखे राइट पढ़ण जे बजाय असां राइट पढ़ंदा आहियूं। अंग्रेज़ी ॿोली में अहिड़ा केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जिन में कुझु अखर ख़ामोश थियनि था पिया, उन्हनि जो उचार न ठहंदो आहे। उन्हनि जा कहिड़ा उसूल आहिनि, उन्हनि जा कहिड़ा क़ाइदा आहिनि, अचो त असां उन्हनि खे तफ़सील में पढ़ूं त जीअं असां मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि खे अंग्रेज़ी में सही तरह सां उचारे ऐं सही तरह सां पढ़ी सघूं। साथियों, अंग्रेज़ी ॿोली दुनिया में अक्सरियत में ॻाल्हाई वेंदड़ ॿोली आहे, जंहिंजो बुनियादु आगाट ज़माने जे ॿिनि क़बीलनि यानी एंग्लो सेक्सन जे करे पियो हुयो। अंग्रेज़ी ज़बान जे लफ़्ज़नि में कुझु अहिड़ा अखर अचनि था जेके लिखिया त वञनि था पर उचारण में उन्हनि जो आवाज़ न ठहंदो आहे, जंहिंजे करे उन्हनि अखरनि खे ग्रामर जे उसूल तहत ख़ामोश अखर सॾियो वेंदो आहे। अंग्रेज़ीअ में लॻभॻि 150 अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन में कुझु अखर ख़ामोश हूंदा आहिनि। हाणे अचो त उन्हनि ख़ामोश अखरनि जे उसूलनि खे सम्झूं। सभ खां पहिरियों जेको असां उसूल पढ़ूं था उहो इहो आहे त कुझु लफ़्ज़नि में W छो ख़ामोश हूंदो आहे, यानी W जेको वर्ड्स में असां लिखूं था पर उनखे उचारियो नथा, हाणे उहो छो ख़ामोश हूंदो आहे, अचो उनजे बारे में पढ़ूं। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में W खां पोइ R या एश अचे त घणो करे W ख़ामोश रहंदो आहे। हाणे तव्हां हिते गौर कयो साथियों, हिकिड़ो वर्ड आहे असांजो होल, WHOLE, होल माना सॼो। हाणे तव्हां नोट कयो हिते W जो आवाज़ु नथो ठहे पियो, डायरेक्ट उचार असां हे जी आवाज़ खां स्टार्ट कयो आहे, यानी एश जी आवाज़ खां स्टार्ट कयो आहे, होल। साॻी तरह सां वर्ड आहे असांजो WHO, हू जी माना आहे केरु। इन में बि तव्हां गौर कंदव त W जो आवाज़ु नथो ठहे पियो। अहिड़े तरह सां वर्ड आहे राइट, WRITE, राइट माना लिख। हिनखे असां राइट था पढ़ूं, राइट नथा पढ़ूं, हिन में W जो आवाज़ु ख़ामोश थो रहे। साॻी तरह सां वर्ड आहे असांजो रॉन्ग, WRONG, रॉन्ग माना ग़लति। हिन में बि W जो आवाज़ु नथो उचार थिए। साॻी तरह सां वर्ड आहे रिंग, WRING, रिंग माना निपोड़णु। जहिड़ी तरह सां साथियों तव्हां ॾिसो था पिया त हिते W जेको आहे एश ऐं R खां अॻु अचण जे करे ख़ामोश रहे थो पियो। हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे नोट कराईं था हलूं त W खां पोइ R जंहिं बि वर्ड में अचे त W हर जॻह ते ख़ामोश रहंदो, पर W खां पोइ एच जेकॾहिं अचे थी पई त कुझु जायुनि ते जेकॾहिं असां जेको वाविल जो उचार आहे WH खां पोइ अचे थो पियो, उहो वाविल जेकॾहिं चेंज थिए थो पियो त कुझु जायुनि ते W जो आवाज़ु डेवलप थिए थो। जीअं असां वाट पढ़ंदा आहियूं, WHAT, वाट। हाणे वाट में असां ॾिसो था त W जो आवाज़ु पढ़ूं था पिया। अहिड़े तरह सां वैन आहे, WHEN, वैन। वैन में बि तव्हां ॾिसो एच खां पोइ ई आहे त उते W जो आवाज़ु ठहे थो पियो। यानी W खां पोइ एच अचे त काफ़ी जायुनि ते W ख़ामोश रहंदी, पर W खां पोइ R अचे त उन हर वर्ड में जिते W खां पोइ R हुजे उते W जो आवाज़ु न ठहंदो आहे। हाणे अचो साथियों, ॿियो असांजो उसूल आहे कुझु लफ़्ज़नि में एन छो ख़ामोश हूंदी आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं बि वर्ड यानी लफ़्ज़ में एन खां पहिरियों एम अचे त एन ख़ामोश रहंदो, यानी जॾहिं बि जिते बि असां एम खां ON ॾिसूं था या एन खां पहिरियों एम ॾिसूं था त उन वर्ड में जेको असांजो एन आहे उनजो आवाज़ु ख़ामोश रहंदो। मिसाल हिते वर्ड आहे असांजो आटम, AUTUMN। तव्हां नोट कयो हिन आख़िरी एन खां पहिरियों एम मौजूदु आहे त हिन में एन जो आवाज़ु डेवलप नथो थिए पियो, हिनखे असां आटम पढ़ंदा आहियूं जंहिंजी माना आहे सरल। साॻे नमूने सां ॿियो वर्ड आहे असांजो कंडेम। हाणे कंडेम वर्ड जेको आहे उन में बि तव्हां नोट कयो CONDEMN आहे, यानी एन खां पहिरियों एम थी अचे त हिते बि एन जो जेको आवाज़ु आहे उहो नथो ठहे पियो। कंडेम लफ़्ज़ जी माना आहे मज़म्मत करणु। उनखां पोइ वर्ड आहे कालम, जंहिंजी माना आहे खानो, मीनार या सिफ़र। कालम में बि तव्हां नोट कयो जेका स्पेलिंग आहे उन में एन खां पहिरियों एम थी अचे पई, इन जे करे एन बि हिते ख़ामोश मौजूदु आहे। यानी एन खां पहिरियों एम जंहिं बि वर्ड में ईंदी उते एन जो आवाज़ु ख़ामोश रहंदो।
उन खां पोइ उसूल नंबर 3 आहे त कुझु लफ़्ज़नि में एल शो ख़ामोश हूंदो आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में एल खां पोइ एफ के या एम अचे त एल ख़ामोश रहंदी। जीअं ॾिसो हिते एल खां पोइ के आहे, एल खां पोइ एफ आहे या एल खां पोइ एम आहे। अहिड़े क़िस्म जा वर्ड जीअं हिते कुझु वर्ड लिखिया आहिनि। पहिरियों वर्ड आहे असांजो चाक, CHALK, यानी एल खां पोइ के मौजूदु आहे। हिन खे असां चाक था पढ़ूं पिया ऐं एल जो आवाज़ु डेवलप नथो थिए पियो। चाक जी माना चाक आहे। ॿियो वर्ड आहे असांजो वाक, WALK, वाक। हिते बि एल खां पोइ के मौजूदु आहे ऐं एल जो आवाज़ु ख़ामोश आहे। वाक जी माना आहे घुमणु। उन खां पोइ वर्ड आहे असांजो काम, जंहिंजी माना आहे ख़ामोशी। काम जी स्पेलिंग में बि असां गौर कयूं था त CALM आहे। हिते वरी एल खां पोइ एम मौजूदु आहे त हिते बि एल जो आवाज़ु ख़ामोश नज़र अचे थो। साॻे तरह सां वर्ड आहे असांजो पाम, PALM, पाम माना हथ जी तिरी। हिते बि एल खां पोइ एम था ॾिसूं असां, इन जे करे एल जो आवाज़ु ख़ामोश आहे। ऐं अहिड़ी तरह सां हीउ वर्ड आहे असांजो हाफ, HALF, हाफ में एल खां पोइ एफ आहे त असांजो एल जो आवाज़ु ख़ामोश आहे। इन जे करे हिनखे असां सिर्फ़ु हाफ था पढ़ूं पिया, हिन जी माना आहे अधु। साथियो, हुन खां पोइ असांजो चोथों नंबर उसूल आहे त कुझु लफ़्ज़नि में जी जो ख़ामोश हुजणु। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में जी, आई ऐं एन जे विच में अचे त जी ख़ामोश रहंदो। मिसाल जे तौरु हिते वर्ड आहे असांजो रिज़ाइन। तव्हां नोट कयो हिते स्पेलिंग में जॾहिं असां पढ़ूं था RESIGN, यानी जी, आई ऐं एन जे विच में थी अचे त हिते जी जो आवाज़ु उचार में असां न आहे लिखियो। इन जी असांजी स्पेलिंग जी जेका उचार जी जेका ॿिए ॿियारी उहा आहे रिज़ाइन, यानी इस्तीफ़ा ॾियणु। अहिड़े नमूने सां वर्ड आहे साइन, जंहिंजी माना आहे नंढी सही करणु। हाणे साइन में बि तव्हां नोट कयो त आई ऐं एन जे विच में जी मौजूदु आहे। अहिड़े तरह सां वर्ड आहे फॉरेन, FOREIGN। हाणे फॉरेन में बि आई ऐं एन जे विच में जी मौजूदु आहे, इन जे करे हिते जी जो आवाज़ु डेवलप न थियो आहे ऐं फॉरेन जी माना बि आहे ॿाहिरियों मुल्क। उन खां पोइ वर्ड आहे रेन। हाणे रेन वर्ड में REIGN आहे। हिते बि तव्हां नोट कयो त जी, आई ऐं एन जे विच में मौजूदु आहे, इन जे करे हिते जी जो आवाज़ु डेवलप न थियो आहे ऐं रेन जी माना आहे लॻाम। यानी जिते बि जी, आई ऐं एन जे विच में अचे त उते जी जो आवाज़ु साइलेंट रहंदो। उन खां पोइ असांजो 5 नंबर उसूल आहे त कुझु लफ़्ज़नि में के छो ख़ामोश हूंदो आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में के खां पोइ एन अचे त के ख़ामोश रहंदो। यानी जिते बि असां को बि अहिड़ो वर्ड पढ़ूं जिते के खां पोइ एन अचे थी त के जो आवाज़ु डेवलप न थींदो। जीअं हिते कुझु मिसाल ॾेखारियल आहिनि। पहिरियों वर्ड आहे नॉकिंग, जंहिंजी माना आहे खड़काइणु। नॉकिंग में स्पेलिंग ॾिसो KNOCKING। हाणे ॾिसो के खां पोइ एन अची वई आहे त इन जे करे के जो आवाज़ु डेवलप न थियो आहे। साॻे तरह सां हीउ वर्ड आहे असांजो नॉलेज। नॉलेज में बि तव्हां नोट कयो त एन के खां पोइ अचे थी पई ऐं इन जे करे हिते बि के जो आवाज़ु डेवलप न थियो आहे ऐं हिन जे उचार में नॉलेज उचार ठहियो आहे, जंहिंजी माना आहे इल्मु या ॼाण। साॻे तरह सां असांजो ॿियो वर्ड आहे नाइफ। हिन खे असां किनाइफ नथा पढ़ूं बल्कि नाइफ पढ़ंदा आहियूं, छो त हिते के जे गॾु एन अखर आयो आहे, इन जे करे हिन जो आवाज़ु नाइफ ठहियो आहे ऐं के साइलेंस रही आहे। नाइफ जी माना आहे चाकू या छुरी। साॻे नमूने वर्ड आहे नो, जंहिंजी माना आहे ॼाणणु या ख़बर पवणु। नो में बि तव्हां नोट कयो के जो आवाज़ु साइलेंस आहे, छो त हुनजे गॾु एन मौजूदु आहे। ऐं हीउ वर्ड आहे असांजो नेट। नेट में बि तव्हां ॾिसो त के जो आवाज़ु साइलेंस आहे ऐं हुनजे उचार खे असां नेट पढ़ूं था पिया, जंहिं नेट जे लफ़्ज़ जी माना आहे ॻोहिणु। हाणे अचो साथियो, असांजो 6हों उसूल आहे त कुझु लफ़्ज़नि में GH छो ख़ामोश हूंदो आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में GH खां पहिरियों I, T, U, O या A अचे त घणो करे GH ख़ामोश रहंदो। मिसाल जे तौरु ते वर्ड आहे असांजो ब्रॉट, BROUGHT। हाणे तव्हां नोट कयो त हीअ GH जेका आहे हिन खां पहिरियों U मौजूदु आहे, त हिते असां हिनखे ब्रॉड था पढ़ूं। GH जो कोई बि आवाज़ु डेवलप नथो थिए। ब्रॉड जी माना आहे खणी ॾिनो या आंदो। साॻे नमूने वर्ड आहे डाटर, जंहिंजी माना आहे धीउ। ऐं डाटर में बि तव्हां नोट कयो हीअ जेका GH आहे इहा U खां पोइ थी अचे, GH खां अॻु में U मौजूदु आहे। ठीकु आहे, DAUGHTER। अहिड़े तरह सां वर्ड आहे असांजो राइट, RIGHT। यानी ॾिसो हिते पहिरियों I थी अचे, हुन खां पोइ T आहे ऐं GH में जे विच में मौजूदु आहे, यानी GH खां पहिरियों हिते I आहे, त हिते बि असां ॾिसूं त GH जो आवाज़ु डेवलप नथो थिए। साॻे सां वर्ड आहे नाइट, जंहिंजी माना आहे राति। नाइट में बि तव्हां नोट कयो त I ऐं T जे विच में GH मौजूदु आहे। ठीकु आहे, त इन में असां
जी एच जो आवाज़ डेवलप थींदे नथा ॾिसूं पिया। ॿियो वर्ड आहे असांजो हाइट। हाइट में बि तव्हां नोट कयो त जी एच आई ऐं टी जे विच में मौजूदु आहे, ऐं हिते बि जी एच जो आवाज़ु डेवलप न थियो आहे। हाइट जी माना आहे ड्रेग, कद या ऊचाई। उन खां पोइ ॿियो असांजो वर्ड जेको उसूलनि में अचे थो पियो उहो आहे त कुझु लफ़्ज़नि में बी छो ख़ामोश हूंदो आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में बी खां पहिरियों एम अचे त बी ख़ामोश रहंदो। मिसाल जी हीअ असांजो वर्ड आहे थम। हाणे हिन में थम में जॾहिं असां स्पेलिंग पढ़ूं था त इहा THUMB आहे, ठीकु आहे, त बी खां पहिरियों एम मौजूदु आहे, पर हिते जेको बी जो आवाज़ु आहे उहो साइलेंट थी पियो आहे, हुन जो आवाज़ु डेवलप न थियो आहे। थम जी माना आहे आंगूठो। उन खां पोइ वर्ड आहे टॉम। हिनखे असां टॉम बि नथा पढ़ूं, टॉम पढ़ंदा आहियूं, छो त बी खां पहिरियों एम आहे हिन जे उचार में, इन जे करे असां बी खे साइलेंस कयो आहे हिते, जंहिंजी माना आहे मक़बरो। उन खां पोइ वर्ड आहे क्लाइंब। हिन के साथी ग़लतीअ में हिनखे क्लाइंब पढ़ंदा आहिनि, क्लाइंब न आहे पढ़ूं, छो त बी खां पहिरियों एम आयो आहे हिते उसूल जे तहत। एम जॾहिं बी खां पहिरियों अचे थी त उते बी साइलेंस रहंदो आहे, इन करे हिनखे असां क्लाइंब पढ़ियो आहे, जंहिंजी माना आहे चढ़णु या चाढ़ी। उन खां पोइ वर्ड आहे लैम। लैम में बि तव्हां नोट कयो LAMB, यानी बी खां पहिरियों एम अचे थी पई, बी हिते ख़ामोश आहे, ऐं लैम लफ़्ज़ जी माना आहे घटो रिढ जो नर जानवर। उन खां पोइ वर्ड आहे असांजो बॉम्ब, BOMB, बॉम्ब। हाणे स्पेलिंग में त असां हिनखे BOMB लिखूं था पिया, पर आख़िरी जेका बी आहे जंहिंखां पहिरियों एम अचे थी पई उहा बी साइलेंस थी वञे, ऐं उचार में हिनखे असां बॉम्ब पढ़ंदासीं, जंहिंजी माना आहे बॉम्ब हलाइणु या बमबारी करणु। साथी उन खां पोइ असांजो ॿियो उसूल आहे त कुझु लफ़्ज़नि में एश छो ख़ामोश हूंदो आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में एश खां पोइ ओ अचे, या वरी एश W ऐं E जे विच में अचे त घणो करे एश ख़ामोश रहंदो आहे। मिसाल जे तौरु हिते वर्ड आहे असांजो अवर। जॾहिं जी स्पेलिंग असां ॾिसूं था SOUR आहे। अवर में एश जेका आहे ए खां पहिरीं ते यानी एश खां पोइ ओ आयो आहे, त हिन जो उचार एश साइलेंस थी वई ऐं असां उचार अवर था पढ़ूं पिया, जंहिंजी माना आहे कलाक। उन खां पोइ वर्ड आहे आनेस्ट। आनेस्ट में असां ॾिसूं था पिया त एश ख़ामोश आहे, छो त एश खां पोइ ओ अचे थी पई, ऐं आनेस्ट लफ़्ज़ जी माना आहे ईमानदार। हीअ वर्ड आहे असांजो आनर। आनर में बि तव्हां नोट कयो त एश खां पोइ ओ अचे थी पई, SONOUR। हिन जे करे हिन एश खां पोइ वारे ओ अचण जे करे हीअ एश साइलेंस थी वञे, हिन जो आवाज़ु नथो ठहे पियो, ऐं आनर लफ़्ज़ जी माना आहे इज़त करणु या मान। उन खां पोइ वर्ड आहे वैन। साथियो जॾहिं बि एश W ऐं E जे विच में, हाणे तव्हां नोट कयो हिते W आहे ऐं E आहे, त हिते एश साइलेंस थी वई आहे, ठीकु आहे, ऐं हिन में असां जेको आवाज़ु ठाहियूं था उहो वैन था ठाहियूं पिया, ठीकु आहे। इन जे करे वैन ख़ामोश एश खे ज़ाहिर करे थी, जंहिंजी माना आहे जॾहिं ऐं कॾहिं। उन खां पोइ वर्ड आहे असांजो वेयर। वेयर में बि तव्हां नोट कयो त W ऐं E जे विच में एश अची थी वञे पई, इन जे करे एश साइलेंस आहे, ठीकु। ऐं वेयर में जेकॾहिं एश साइलेंस आहे त उनजो उसूल साॻे हिन उसूल सां कंसर्न बीठो आहे। हाणे वेयर लफ़्ज़ जी माना आहे किथे या कहिड़ी जाइ ते। उन खां पोइ असांजो नेक्स्ट उसूल आहे त कुझु लफ़्ज़नि में सी छो ख़ामोश हूंदो आहे। ॾिसो जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में सी खां पहिरियों एस अचे त घणो करे सी ख़ामोश रहंदो आहे। मिसाल ही वर्ड आहे असांजो सेंट। हिन जी स्पेलिंग ॾिसो SCENT, यानी सी खां पहिरियों हिते एस मौजूदु आहे, इन जे करे सी पंहिंजो आवाज़ु डेवलप नथी करे पई ऐं इहा ख़ामोश थी रहे पई। सेंट लफ़्ज़ जी माना आहे परफ्यूम या अतर। साॻे नमूने लफ़्ज़ आहे साइंस, जंहिंजी माना आहे इल्मु या ॼाण। साइंस में बि साथियो तव्हां गौर कयो त सी एस खां पोइ थी अचे, ऐं सी खां पहिरियों एस जे हुजण जे करे हितां वारी सी जेका आहे उहा ख़ामोश थी रहे पई, हिन खे असां साइंस था पढ़ूं पिया। उन खां पोइ वर्ड आहे सीन, SCENE। सीन लफ़्ज़ जी माना आहे नज़ारो। जीअं हिते बि सी खां पहिरियों एस मौजूदु आहे, इन जे करे हिते सी जेका आहे उहा साइलेंस थी रहे। उन खां पोइ वर्ड आहे साइंटिफिक। साइंटिफिक में बि तव्हां ॾिसो स्पेलिंग में जेका बीहे थी SCIENTIFIC। हाणे हीअ जेका सी आहे असांजी उहा एस खां पोइ थी अचे, ऐं हिन में पहिरियों एस जे अचण जे करे सी ख़ामोश रही आहे, ऐं हिन जो उचार जेको आहे उहो साइंटिफिक बीठो आहे, जंहिंजी माना आहे साइंसी या साइंस वारो। बाक़ी उन खां पोइ जेको असां नेक्स्ट उसूल आहे त कुझु लफ़्ज़नि में टी छो ख़ामोश हूंदो आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड यानी लफ़्ज़ में टी खां पोइ या पहिरियां F, S या CH अचे त घणो करे टी ख़ामोश रहंदो। हाणे हीअ वर्ड आहे असांजो ऑफन। हाणे ऑफन में तव्हां ॾिसो त हीअ जेको स्पेलिंग आहे उहा आहे OFTEN।
यानी हिते एफ खां पहिरियों ऐं पोइ वारी शयुनि में तव्हां गौर कयो त असां जीअं हिते नोट करे आयासीं त हिते टी खां पहिरियों एफ मौजूदु आहे ऐं हिते टी जो साइलेंस आवाज़ु बीठो आहे, यानी हिते उचार में आफन पढ़ियो आहे, आफटन न पढ़ियो आहे। हाणे आफन लफ़्ज़ जी माना आहे अक्सर करे अक्सर। तव्हांखे हिन ॿियो वर्ड आहे असांजो लिसन। लिसन में तव्हां गौर कयो साथियो त टी खां पहिरियों एस अची वई आहे, इन जे करे हिते बि टी साइलेंस आहे ऐं हिन जो उचार जेको बीठो आहे उहो आहे लिसन यानी ॿुधणु। उन खां पोइ वर्ड आहे केच। तव्हां नोट कयो हिते CATCH, टी खां पोइ सी ऐं एच ॿई अखर अची था वञनि पिया। जीअं असां हिते मथे ॾेखारियोसीं त जेकॾहिं CH अची थी वञे पई त उते बि टी साइलेंस रहंदी। हिते CATCH आहे ऐं हिन जे उचार में टी जो आवाज़ु न ठहियो आहे, हिन जो उचार बीहे थो कैच, जंहिंजी माना झपणु या पकड़णु। उन खां पोइ वर्ड आहे हैसिन। हाणे हैसिन में बि तव्हां गौर कयो त टी जेका आहे उन में एस पहिरियों थी अचे पई ऐं इन जे करे असां हिन में टी जो आवाज़ु साइलेंस कयो आहे ऐं हिन जी उचार बि थी आहे हैसिन, जंहिंजी माना आहे जल्दी करणु। उन खां पोइ वर्ड आहे हिच। हिच में बि साथियो तव्हां गौर कयो जेका स्पेलिंग आहे HITCH, टी खां पोइ CH अची था वञनि पिया, इन जे करे टी जो आवाज़ु साइलेंस बीठो आहे ऐं उचार बीठो आहे हिच, जंहिंजी माना आहे रंडक या अड़ी। साथियो हाणे उन खां पोइ जेको असां उसूल पढ़ूं था उहो इहा आहे त कुझु लफ़्ज़नि में डी छो ख़ामोश हूंदो आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली जे कंहिं वर्ड या लफ़्ज़ में डी खां पोइ जी अचे त घणो करे डी ख़ामोश रहंदी। मिसाल ही वर्ड आहे असांजो ब्रिज, जंहिंजी माना आहे पुल। उन खां पोइ वर्ड आहे कैम्ब्रिज। हाणे कैम्ब्रिज बि अक्सर करे असां मुख़्तलिफ़ जायुनि ते वर्ड पढ़ियो आहे, जीअं कैम्ब्रिज सिस्टम वारे स्कूल जी डिस्कस थींदी आहे काफ़ी स्कूलनि जे लाइ। हाणे कैम्ब्रिज लफ़्ज़ में बि तव्हां ॾिसो त जेका स्पेलिंग आहे त उन में डी जेका आहे उन खां पोइ जी अचे थी पई ऐं इन जे करे डी जो आवाज़ु साइलेंस बीठो आहे। अहिड़े तरह सां वर्ड आहे असांजो नॉलेज। हाणे नॉलेज में बि तव्हां गौर कयो त जेका असां स्पेलिंग पढ़ूं था पिया KNOWLEDGE, हिते जेका हीअ विच में जेका डी आई आहे इन डी खां पोइ जी मौजूदु आहे ऐं इन डी जे अचण जे करे असां डी खे हिते साइलेंस रखियो आहे ऐं इन उसूल तरह ते हिनखे असां उचार में नॉलेज पढ़ियो आहे ऐं नॉलेज लफ़्ज़ जी माना आहे इल्मु या ॼाण ऐं हीअ डी जेका हिते ख़ामोश रही आहे। साथियो ही चंद उसूल हुया जेके अॼु असां तव्हां सां शेयर कयासीं, तव्हां सां डिस्कस कयासीं। उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको साइलेंस लेटर वारो लेक्चर आहे उहो तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं इन उसूलनि खे जेकॾहिं तव्हां ज़हन में विहारियो था त काफ़ी जायुनि ते जेके वर्ड पढ़ण जे दौरान असां इहो मुंझारो ॾिसंदा आहियूं त माना कुझु उचारनि खे छो नथा उचारियूं, असां कुझु अखरनि जो आवाज़ु छो नथा डेवलप कयूं। हिननि में जेके उसूल तव्हांखे ॿुधायो आहे उन में इहो सम्झायो आहे त कहिड़ा अखर कहिड़नि अखरनि जे पुठियों अचण खां पोइ या अॻियां अचण खां पोइ ख़ामोश रहनि था ऐं उनजो आवाज़ु डेवलप नथो थिए ऐं उन्हनि खे प्रोनाउंसिएशन में यानी उचार में असां कहिड़ी तरह सां पढ़ूं। जेकॾहिं ही वर्ड जा जेके उसूल आहिनि अखरनि जी ख़ामोश रहण वारा जेकॾहिं असां सम्झी था वञूं या यादि था करे वञूं त उमेदु आहे त असांखे वर्ड खे उचारण जो जेको मुंझारो आहे उहो एतिरो तकलीफ़ न ॾींदो ऐं असांखे आसान लॻंदो वर्डनि खे पढ़णु। साथियो जेकॾहिं हीउ वर्डनि वारो सिलसिलो तव्हांखे पसंदि आयो आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हिन लेक्चर खे लाइक बि कयो ऐं पंहिंजा कमेंट पेश कयो। इंशाअल्लाह जेके बक़ाया जेके वर्डनि में जेके लेटर ख़ामोश रहनि था पिया उन्हनि जो जेको नेक्स्ट लेक्चर आहे उहो इंशाअल्लाह ॿिए दफ़े तव्हांजे साम्हूं सेकेंड पार्ट जी सूरत में तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।